जी नाज़रीन, हाज़िर आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां। वाक़ई नोशहरोफिरोज खां ख़बर ॾींदा हलूं त हेल्थ रिस्क अलाउंस, रिकवरी अलाउंस ऐं एडी शो सक़ंदर क़लहौड़ो जे अगवा थियल पुट जी बازيابيء लाइ सिविल अस्पताल नोशहरोफिरोज में ڈاڪٽرن ऐं पीरामेडिकल अमले ओपीडी जो बाइकाट करे एहतजाज कयो आहे। नोशहरोफिरोज खां ضمير हुसैन लुंड जी रिपोर्ट मुताबिक़ नोशहरोफिरोज सिविल अस्पताल जे पीरामेडिकल अमले ऐं ڈاڪٽرن एहतजाजी मुظاهرو करे अलामती बुख हड़ताल कई, जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे ڈاڪٽر عبدالفتاح राॼپر, محمد اشرف, सऊद बोयो, ڈاڪٽر खादिम मंगरियो, ڈاڪٽر عبدالحفيظ ऐं ॿियनि जो चवणो त एडी शो सक़ंदर क़लहौड़ो जे पुट खे अगवा ते 5 ॾींहं गुज़री विया आहिनि, जंहिं ते संदसि मोटरसाइकिल बि रोड तां मिली आहे, पर पुलिस हिन वक़्त ताईं बازيابيء लाइ कख बणी बीणो नाहे कयो। हुननि चयो त केरु सोचे कोरोना वायरस ख़तम थी वई आहे, असां वटि नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। हिकु ॾाकटियाणी बि कोरोना वॻे फोत थी विया आहे, जंहिं ते संदसि मुड़ुस बि वेंटिलेटर ते आहे। हुननि चयो त सिंध हुकूमत हेल्थ रिस्क अलाउंस ऐं रिकवरी अलाउंस बि बंदि करे छॾिया आहिनि, जेकी फौरी तौर ते ॿीहर बहाल कया वञनि। हुननि मुतालबो कयो त एडी शो जे अगवा थी वियल पुट खे फौरी तौर बाज़ियाब कराए पैदा थियल बेचैनी ख़तम कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। डॉक्टर सिकंदर क़लहौड़ो साहब उन नौजवान पुट अगवा थी वियो आहे 3 ॾींहं पहिरियों। मां हुकूमत वक़्त खां उन लाइ मुतालबो कंदुसि त महिरबानी करे उनखे बि जल्द खां जल्द बाज़ियाब कराए। जेको असांजो हेल्थ रिस्क अलाउंस कटियो वियो आहे कोरोना जो, अॼु बि जेका रिज़ल्ट आई आहे उन में 9 केस नोशहरोफिरोज जा पॉज़िटिव आया। हीअ था चवनि त कोरोना ख़तम थी वई आहे, जॾहिं त ताज़ो असांजे मोरे में जेको आहे हाणे डॉक्टर साहब आहे जेको आहे हिन कोरोना में शहीद थी वई आहे। हुनजो मुड़ुस जेको आहे वेंटिलेटर ते पियो आहे। पूरी सिंध में हड़ताल आहे। जेकॾहिं इहो मुतालबो न मञियो वियो त हीउ अञा बि दाइरो वधाए, असां बिल्कुलु जेको आहे सो हॉस्पिटल बंदि कंदासीं। सीएम सिंध खां पुरज़ोर मुतालबो आहे त असांजो जेको कोरोना रिस्क अलाउंस आहे इहो जेको कटे छॾियो आहे वापसि कयो वञे, न त ॿी सूरत में पूरी सिंध जेको आहे सरापा एहतजाज थी वेंदी।